अस्सलाम वालेकुम दोस्तों, जींदा हूँ आवां जो पंहिंजो हयात सिंधी। जेकॾहिं अभी असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे बटन खे दॿाए बेल आइकन ऑल कंदा। त हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। दोस्तों, काफ़ी सारा दोस्त पुछी रहिया आहिनि त हीउ ड्रामो बंदि थींदो या हिन एपिसोड एतिरा देरि सां छो था मोकिलिया वञनि। मां तव्हांखे अॻिते ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी जॾहिं शूटिंग शुरू थी चुकी हुई त उन दौरान हिननि 50 किस्त ठाहे मौजूदु करे रखी हुई। 50 किस्त एॾां अपलोड कंदा हुआ। उन खां बाद में एॾां हिननि शूटिंग बि जारी रखी हुई। शूटिंग दौरान हिननि खे टाइमिंग थोरी घटि मिलंदी ईंदी हुई। उन जे दौरान ही किस्तियूं मोकिलींदा ईंदा हुआ। उन खां पोइ हिननि जूं किस्तियूं आस्ते आस्ते ख़तमु थी चुकियूं हुयूं। उन खां पोइ ही शूटिंग जारी पोयां कंदा हुआ। हे ड्रामो हिते ईअं हरगिज़ ख़तमु कोन थींदो। ही ड्रामो 300 किस्त ते मुश्तमिल आहे। मिलंदासीं अॻिले वीडियो में, तंहिं करे मूंखे ॾींदा इजाज़त।